टिनी धुरियुनि जे विच में हलंदड़ इक़्तिदारी मुफ़ादनि जी शिकताण सबबि अॼु सिंध जी गादीअ वारो शहर कराची जंग जो मैदान बणियलु आहे। असां इन समूरे अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे वाज़िह था करूं त सिंध जे इन तारीख़ी शहर जा वारिस सिंधी क़ौम आहे ऐं हिन शहर ते सभ खां पहिरियों ऐं आख़िरी हक़ सिंधियुनि जो आहे। तंहिं करे पंहिंजी सिंधी क़ौम जी तर्जुमानी कंदे मुतालबो था करियूं त इक़्तिदार जे ख़सीस मुफ़ादनि ख़ातिर सिंध जे राजधानी मां अमुन अमान खे तबाह करणु ऐं सिंधियुनि समेत का बि ॿोली ॻाल्हाईंदड़ आम ऐं मासूम इंसाननि जो क़त्लेआम खे फौरी तौर ते रोकियो वञे। कराची समेत सिंध अंदरि ॿाहिरनि मुल्कनि तोड़े ॿियनि सूबनि खां थींदड़ धारी आबादकारी खे हिकदमि रोके हिते रहंदड़ गैर मुल्कियुनि ऐं समूरियुनि धारनि खे निकाली ॾेई सिंधियुनि खे इज़त ऐं तहफ़ुज़ ऐं रोज़गार मुहैया कयो वञे। कराची जेका हींअर बारूद जे ढेर ते बीठल आहे उनखे हर क़िस्म जे हथियारनि ऐं बारूद खां पाक करे हितां जे कारोबारी कम्यूनिटी खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे त जीअं सिंध जी तरक़ीअ जी राह ते वरी गामदन थी सघे, छाकाणि त कराची इक़्तिसादी लिहाज़ खां सिंध जी शहरग आहे। लियारी जेका काफ़ी वक़्त खां वठी गैंगवार जो मैदान बणियलु आहे ऐं ॾोहारी माण्हू लियारी जे सुलझल माण्हुनि खे जीअण जो हक़ ॾियण लाइ तयारु न आहिनि। माण्हुनि जा घर सारणु, उन्हनि जे दुकाननि खे लुटणु, कारोबार उजाइणु, सिंधियुनि खे ॻोल्हे ॻोल्हे निशानो बणाइणु, क़तल करणु रोज़ जो मामूल बणियलु आहे, जेको पिणु इक़्तिदार परस्तनि जो कारनामो आहे। हुकूमती सरपरस्ती में थींदड़ इन दहशत ऐं वहशत ऐं दादागीरीअ खे फौरी तौर ते बंदि कयो वञे। हम तो इसको रिजेक्ट ही करते हैं क्योंकि नवाज शरीफ का जो मौक़िफ़ रहा है वो सिंध दुश्मनी पे मुबनी रहा है। कालाबाग डैम की मुसलसल हिमायत, दरिया पे कब्ज़ा इनका मनपसंद एक एजेंडा रहा है जो है सो, और वो सूबों की तकसीम की भी बात करता है और सिंध के इस्तेहसाल और फुरलुट में उसने कोई कसर नहीं छोड़ी है। इसलिए हम समझते हैं कि ये सिर्फ इक़्तिदार हासिल करने और फ़ायदे हासिल करने को सिवा और कुछ भी नहीं है। इसमें न उर्दू बोलने वालों की कोई भलाई की उम्मीद है, न सिंधी बोलने वालों की धरती और वतन की कोई बात है। असां चवंदा त इहो 4 साल पहिरियां थियणु खपंदो। इहा त सिंधी माण्हुनि ख़सूसन मलीर वारनि जी, कराची जे माण्हुनि जी देरी न हिकिड़ी ख़्वाहिश रही, पर जेकॾहिं हिननि बुग़्ज़ माविया में ई सही जेकॾहिं इहो कमु कयो आहे त असां चऊं था त इन शइ ते बरक़रार रहनि, इहा शइ ते पेर ॿधी बीहनि ऐं असां चऊं था त कराची जे अंदरि ज़रूरी आहे त कराची खे पुराणी जेका हैसियत आहे उहा उनजी बहाल कई वञे। कमशनी निज़ाम खे असां बहितर वरी बि सम्झूं था हिन निज़ाम